मनायो असां हर साल ओ महावा खुशी दिया है अपार महावा खुशी दिया है अपार जन्म ने मनायो असां हर साल असां हर साल ओ महावा खुशी दिया है अपार महावा खुशी दिया है उतारी हर वादा उतरा बोला है बोल श्री अमर लाल की मोहन के लाल शरण गोढ़ी असान गुजार के हंसकर बोल अमर लाल की जय। जय माता जी दोस्तों, जय माता जी। ये दृश्य तव्हांखे जेके ॾिसी रहिया आहियो ये पालीताणा शहर जा आहिनि, जिते पूज्य दुखभंजनी देवमा जो मंदरु ॾाढो भव्याति भव्य मंदरु उते ठहियलु आहे ऐं उते हिन जन्माष्टमी 2022 ते ज़बरदस्त सेलिब्रेशन कयो वियो। उतां जा जेके मुख्य सेवादारी आहिनि अनिल भाई ऐं सॼो ग्रुप ॾाढे सुठे नमूने जन्माष्टमी जो आयोजन कयो हो। उन निमित्त तव्हां जुदा जुदा चित्र ॾिसी रहिया आहियो। मंदिर में सेलिब्रेशन जे वक़्तु सांस्कृतिक कार्यक्रम जी झांकियूं, मटकी फोड़ जो कार्यक्रम, रास गरबा ऐं राधा कृष्ण जे वेश में उन्हनि ॿारनि खां सुठो परफॉर्म करायो वियो। ॾाढे सुठे नमूने भव्याति भव्य आयोजन कयो वियो। तव्हां ॾिसी सघंदा नंढा नंढा ॿार राधा ऐं कृष्ण जे वेश में। पालीताणा शहर जा इहे नंढा नंढा ॿार जेके पालीताणा जो दुखभंजनी देवमा मंदरु आहे उन जा दृश्य तव्हां ॾिसी रहिया आहियो। जन्माष्टमी 2022 जे ॾींहुं राति जो ज़बरदस्त आयोजन कयो वियो। मंदर में जुदा जुदा सांस्कृतिक कार्यक्रम, सत्संग, भजन कीर्तन वग़ैरह जो बि आयोजन कयो वियो। नंढनि ॿारनि अलॻि अलॻि राधा कृष्ण जे गीतनि ते परफॉर्म करे डांस परफॉर्म पिणु कयो। तव्हां सॼो वीडियो ॾिसंदा। इन वीडियो में तव्हांखे असां अॻियां मटकी फोड़ जो कार्यक्रम बि ॾेखारींदासीं। हींअर पाण दर्शन करे रहिया आहियूं परम पूज्य दुखभंजनी देवमा जो ऐं इन जे अॻियां जेके राधा ऐं कृष्ण जे वेश में ॿार बीठल आहिनि। सॼी संगत वॾी संख्या में पालीताणा जी संगत मंदर में राति जो देर सां ताईं उपस्थित रही ऐं भॻवान श्री कृष्ण जो जनम ॾींहुं मल्हायो। केक कटियो वियो, इलाही इलाही आयोजन कया विया। तव्हां अनिल भाई खे ॾिसी सघंदा। पालीताणा जो दुखभंजनी देवमा मंदरु तव्हांखे ख़्यालु हूंदो कि भावनगर में बि पूज्य दुखभंजनी देवमा जो वॾो मंदरु आहे। हिन मंदर में तव्हां गॾोगॾु भॻवान शंकर जो तस्वीर ऐं शिवलिंग बि तव्हां ॾिठो, गणपति महाराज जी मूर्ति बि, कुड़ियार माता ऐं ईअं ज़बरदस्त मंदरु ठहियलु आहे जिते पालीताणा जा सभई सिंधी गॾिजी करे सेवा कंदा आहिनि। हीअ तव्हां दृश्य ॾिसी रहिया आहियो हाणे मटकी फोड़ जा। जेॾीमहिल मटकी फोड़ जो कार्यक्रम बि कयो वियो ऐं मथां खां तव्हां ॾिसंदा कि वीडियो शूट कयल आहे। सभई सिंधी हिते गॾु थी करे सेलिब्रेशन करे रहिया आहिनि। गुलनि जी वर्खा कई वई आहे ऐं गॾु गॾु ॿारनि जे लाइ चॉकलेट ऐं अंदरि रोकड़ सिक्का बि जंहिंखे उनजो लाभ मिलियो। त ज़बरदस्त सेलिब्रेशन पालीताणा शहर में पालीताणा जे सॼे सिंधी समाज जा सभई सेवादारी गॾु थी करे ऐं ज़बरदस्त सेलिब्रेशन इहो कयो वियो। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो राधा कृष्ण जे वेश में नंढा नंढा ॿ ॿार जेके राधा कृष्ण जा हिंदी बॉलीवुड जा जेके गीत आहिनि उहो तव्हांखे असां म्यूज़िक ॿुधाए नथा सघूं छो त कॉपीराइट ईंदा आहिनि। पर तव्हां हिननि ॿारनि जे चहिरे तां हिननि जे ज़बरदस्त परफॉर्म करे रहिया आहिनि उहो तव्हां ॾिसंदा त तव्हांखे महसूसु थींदो कि कहिड़े न सुठे नमूने उते सेलिब्रेशन कयो वियो। कानूड़ो बंसरी वॼाए रहियो आहे ऐं राधा अॻियां नृत्य करे रही आहे ऐं पंहिंजे कृष्ण भॻवान खे मञाए रही आहे। पूज्य दुखभंजनी देवमा जी मूर्ति स्थापित कयल आहे। त पालीताणा शहर में पाण ईअं चई सघूं हूअं बि हिंदू धर्म में पाण भॻवान श्री कृष्ण जो जन्माष्टमी महोत्सव उनजो ॾाढो वॾो महिमा आहे। जन्माष्टमी ते सॼे देश जे सभिनी मंदरनि में सेलिब्रेशन थींदो आहे। ही तव्हां ॾिसंदा कि पालीताणा शहर जा नंढा नंढा ॿार सभु गॾु थी करे हाणे रास जो प्रोग्राम करे रहिया आहिनि। नंढा ॿार राधा ऐं कृष्ण जे वेश में पिण आहिनि
ऐं ॿिया वॾा जेके ॿार आहिनि उहे बि गॾु रास गरबा करे रहिया आहिनि। अनिल भाई उनखे मैनेज कराए रहिया आहिनि। हिन में बि ज़बरदस्त गरबे जो म्यूज़िक आहे, पर तव्हांखे कॉपीराइट जे प्रॉब्लम जे करे इहे असां ओरिजिनल म्यूज़िक नथा ॿुधाए सघूं। तव्हां उनखे महसूसु करे सघंदा। भावनगर शहर जे बि सभिनी मंदरनि में सुठे नमूने आयोजन कयो वियो हो। ईअं ईअं पालीताणा में सनातन धर्म खे वधाइण लाइ, हिंदू धर्म खे वधाइण लाइ, कृष्ण भॻवान जो जनमु ॾींहुं मल्हाइण लाइ ॾाढो वॾो उत्साह ॾिसणु मिलियो। सॼे सिंधी समाज जा सभई सेवादारी, सभई प्रेमी गॾु थिया ऐं राति जो देरि सां ताईं अलॻि अलॻि कार्यक्रमनि जो आयोजन कयो हो। ही तव्हां रास गरबा जा जेके आहिनि दृश्य ॾिसी रहिया आहियो। जय माता जी, जय श्री कृष्ण।